इहो माण्हू बरकत भरियो आहे, इहो माण्हू मुबारकबाद जे लाइक़ु आहे। अॼु तव्हां या असां मस्जिद में आहियूं, मस्जिद जे लाइ अल्लाह जे रसूल फरमायो, पाण फरमायो त मोमिन मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं मच्छी पाणी हणी। मोमिन मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं मच्छी पाणी हणी। तव्हां ॿुधायो त मच्छी पाणी में सुखी या ॿाहिरि? इमाम लंबिया फरमायो त मोमिन मस्जिद में ईअं जीअं मच्छी पाणी में। साईं जन फरमायो त मुनाफ़िक़ मस्जिद में ईअं हूंदो आहे जीअं पखी पिंजरे। जंग जे पखी खे फासाए करे जार में कंहिं पिंजरे में बंदि कयो, टियों ठुंगा हणनि त काॾों बिथी मिले त निकिरी वञा। जंहिं माण्हूअ खे मस्जिद में करार न अचे, इहो माण्हू पंहिंजे ईमान जो ख़्यालु रखे। मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला तव्हांखे असांखे मस्जिदनि सां प्यार नसीब फरमाए। हिकु हदीस ॿुधाए, ॿी हदीस जो मफ़हूम साईं जन फरमायो त मस्जिद में जॾहिं दाख़िल थियो त एतिकाफ़ जी नियत करी, अल्लाह साईं जेतिरो वक़्तु मूंखे रहाई एतिकाफ़ जी नियत। इहो मुफ़्त जो अजुर आहे। अबा इहो मुफ़्त जो अजुर आहे। माना उहे तव्हांजो कमु बि मस्जिद में, जलसो मस्जिद में, छड़ो अचण महिल थोरी न नियत बि इहा ॻाल्हि करे छॾियो मुफ़्त में अचो। करे करे अलाह जी तरफ़ खां मुफ़्त वारा एज़ाज़ वॾा थींदा आहिनि। मथां रमज़ान शरीफ़ अचे पियो, इहे किताबनि में फ़िक़ह जो मसइलो बि आहे त जेकॾहिं कंहिं माण्हूअ रमज़ान जे महीने में कंहिं माण्हूअ खे खाईंदे या पीअंदे ॾिठो, थोरो तवजो करियो, पर हिन खे पका त इहो रोज़ाइतो आहे, बेरोज़ाइतो न आहे। रोज़ाइत खे ॾिठे ॾाढी त पाणी थो पीए, एमानी थो खाए, त हाणे हिन हिकिड़ो आयो ॾिठे त कूलर पाणी जो भरियो पियो आहे, हिन को रमज़ान जो रोज़ो विसरी ठक जो अचे कंहिं गिलास ते ॿ टे गिलास पाणी पीओ त बेक में जो ॿियो को आलम सवारो बि रोज़ो नथी जाए, हुकुम दस ईअं न चए, चुप कर, तूं चुप करे ॾिस त छा थो करे, तुंहिंजो मुंहं ते जुर सां पाणी पीए थो, तोखे बि ख़बर आहे त आहे बि रोज़ाए थो, पोइ बि पीए थो। पोइ जो जॾहिं पी ड्रॉ करे पोइ चवे दादा रोज़ो कई छा, अल्लाह अकबर, रोज़ो मूंखे विसरी। हाणे इहो मुफ़्त में अलाह ताला जो ड्रॉ कराए छॾियो, रोज़ो बि न भॻो। अबा रोज़ो बि न भॻो, रोज़ो बि न भॻो, मुफ़्त में अलाह ताला जो मथां माण्हू परेशान थी वियो, अलाह ताला विसारे छॾे, विसरी करे अचे त पाणी पीओ, पीतई हा न, भल ड्रॉ करे पीतई। हुकुम इहो आहे त तूं न ॾिसे सारी, चुप कर, ॾिस त छा थो करे। पोइ जॾहिं पी करे ड्रॉ करे तेॾी महिल पुछनि छो यार रोज़ो न रखियो या, तॾहिं हू गाह कंदो त अलाह अकबर मूंखे त रोज़ो, अड़े मूंखे नसीब जो न, नसीब जो इहो अलाह जो एज़ाज़ थी, महिरबानी कई अलाह, रोज़ो बि क़बूल कइजी वई, अलाह ताला ड्रॉ बि कराए छॾी पाणी। करे करे मुफ़्त में इहे अजुर मिलंदा। हे मस्जिद में अचण खां पोइ नियत इत्काफ़ जी करण, इहा मुफ़्त में अलाह जी तरफ़ खां अजुर आहे। अल्लाह ताला खां दुआ थो कयां अल्लाह ताला सभिनी खे नसीब फरमाए। ॿ हदीस ॿिनि जो मफ़हूम ॿुधायो। टीं हदीस साईं जन फरमायो त जे ज़मीन जे तख़्ते ते मूंखे राज़ी करण जे लाइ, मंबर लिल्लाह, अल्लाह जे रज़ामंदी जे लाइ ज़मीन ते मस्जिद बणाई। अबा अल्लाह जी राज़ी करण जे लाइ मस्जिद बणाई। इमाम लंबिया साईं जन जा ॿिया लफ़्ज़ मुबारक आहिनि त बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह, अल्लाह उन माण्हू जो घर जन्नत में बणाए। हिन हिते बणाई, अल्लाह हुते बणाइण शुरू करे ॾिनो। कच्ची बणाई तॾहिं बि जन्नत जो महल आहे। उहो चवंदा आहिनि त मुंहुं ॾिसी मिठाई घुरबी आहे। अब मुंहुं ॾिसी मिठाई घुरबी आहे। तॾहिं चयो अथऊं न असांजे हिकिड़े शाइर खे मौलाना मसरूर त नबी पाक फरमायो जा शइ घुरो, नबी पाक फरमायो जा शइ घुरो त सुहिणनि माण्हुनि खां घुरंदा कयो। तूं सुहिणनि खां सुहिणो ऐं सुहिणा धणी, तूं सुहिणनि खां सुहिणो ऐं सुहिणा धणी, ॾे ॾोहनि ॾिगायुनि जी माफ़ी खणी। रब तूं त सभिनी खां सुहिणो, रब मूंखे अॼु भला माफ़ीअ जो ऐलान करे छॾियो। हुजे न जेॾो रब हा न, जेॾो रब ओॾो उन में आसो, ओॾो उन में आसो। तव्हांजो असां वटि को फ़क़ीर फुकरो सैन ते हणंदो त 10 रुपया हा न, पर जेकॾहिं पेजारे ते हुजे ऐं वरी तमतराक सां अचे त फ़क़ीर हुनखे 10 रुपया न चवंदो। फ़क़ीर चवंदो महिरबानी 500 जो नोट ॾे, साईं 1000 जो नोट ॾे।
रब त सभिनी जो रब आहे न, त मुंहिंजे रब खां घुरो त पोइ थोरो न घुरो, रब खां घुरो त रब मूंखे ॾे, मां मोहताज आहियां तुंहिंजे दर जो। छो त जेकॾहिं थोरो घुरंदी त इहा ॼण त तूं पाण खे घटि करे वरितो, घुरे जेको थो त उन खां त घणो घुर, उन खां घणो, तंहिंजे करे इहो हुकुम अथव त अलाह खां घुरो त छड़ो ईअं न चओ त रब मूंखे जन्नत ॾे। साईं जन फरमायो त रब खे चओ त मूंखे रब जन्नतुल फिरदौस ॾे, जेकी जन्नत में आला मक़ाम आहे उनजी तलब कर, छड़ो जन्नत जी न। तव्हां बि सभई अलाह खां तलब कयो त अलाह असांखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे, सभई चओ अलाह असांखे जन्नतुल फिरदौस में जॻह ॾे फरमाए। अॼोके दौर में हिन महफ़िल में अचण इहा अलाह जी चूंड आहे। अब इहा कंहिंजी चूंड आहे? अलाह जी। कुझु वक़्तु अॻु में असांजे पाकिस्तान में इलेक्शन थी, उतां असांखे हुकुम मिलियो त बाबा अचो 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 चूंड कयो, चूंड मेंबर मोकिलियो मथे, पोइ असां चूंड कईसीं। हिन मेंबर में कुझु दाणा चङा आहिनि, हे अवा ॻोठ जी भलाईअ में ईंदो, हे अदा ॻोठ जूं शहर जूं नालियूं रस्ता रोड भला कंदो, बिजली जो ख़्यालु रखंदो, वेंदासीं उथी करे बाकुड़ में पाईंदो, चांहि में पीआरींदो, अदा इनखे था वोट ॾियो, इहा तव्हांजी चूंड आहे। पोइ जंहिंखे चूंडियो आहे। ॿी चूंड आहे अलाह जी। अलाह पंहिंजे दीन जे लाइ चूंड कंदो आहे, अलाह पंहिंजी दीन जे लाइ चूंड कंदो आहे त मां कंहिंखे चूंडियां। माण्हुनि जा खीसा पैसनि सां त भरियल हूंदा आहिनि, पर अलाह जे नाले ते मस्जिद में या मदरसे में 10 रुपया ॾियण जे लाइ तयारु न हूंदो आहे। वाह रब तुंहिंजी चूंड। अहिड़ा माण्हू हूंदा आहिनि जेके चवंदा आहिनि मुंहिंजो नालो ॿुधाए न करियो, सॼी मस्जिद मां ठाहे। इन्हनि जो आहे रब सां सौच। तंहिंजे करे इहा चूंड हिन शहर मां कंहिंखे चूंडियां जेको मां मदरसे जो कमु वठां, इहा अलाह जी चूंड हूंदी अथव। तवजो आहे। इमाम अंबिया साईं जन खे मके वारनि ॾाढियूं तकलीफ़ूं ॾिनियूं, उन्हनि तकलीफ़ुनि खे बर्दाश्त कंदे कंदे नेठि रब खे अर्ज़ु कयो त मुंहिंजा रब, मां त तुंहिंजे दीन जे लाइ तुंहिंजे आॾो हाज़िर आहियां, जहिड़ो मुंहिंजो हाल मां तुंहिंजे दीन जे लाइ। पर मुंहिंजा रब, जेकॾहिं इस्लाम खे ताक़त ॾियणो तूं चाहीं थो, इस्लाम खे इज़त वारो बणाइण तूं चाहीं थो, त पोइ रब भला मूंखे मूंसां महिरबानी कर। 2 माण्हू मके में वॾा बहादुर, रब भला 2 न त ॿिन्ही मूं हिकिड़ो मूंखे मुस्लमान करे ॾियो। हे इमाम अंबिया इंतखाब कयो माण्हुनि जे सुञाण जो त ओ हिननि ॾिनो, रब इन्हनि ॿिन्ही मूं हिकिड़ो मूंखे मुस्लमान करे ॾिए त इस्लाम खे क़ुवत थिए, ॻाल्हाइण जहिड़ा थियूं इन्हनि सां, हिकिड़ो बि ॾियो। इहा इमाम अंबिया 2 जा नाला पेश कया। चूंड अलाह कई, उहा हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अल्लाह ताला हज़रत उमर जी चूंड कई त महबूब तो दुआ घुरी, तुंहिंजी दुआ क़बूल पई, ॿिन्ही मां तो हिकिड़ो चए उहो हे थो मोकिले जेको दीन इस्लाम जे लाइ इज़त जो सबबु बणिबो, बाइस बणिबो, जेको दीन जे तक़वियत जे लाइ इमाम अंबिया सोचे 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 अलाह खां घुरी वरितो। उन उमर ते केरु आहे दुनिया में जेको थोरो बि चूचरा करे? उहो त निज पिज चइबो आहे, जेके सुकून आहे उहो त निज पिज हीरो आहे, छो त अलाह जी चूंड आहे। इमाम अंबिया तॾहिं बुज़ुर्गनि चयो आहे त सहाबा जो तादाद ज़मीन जे तख़्ते ते, साहबी छा चइबो आहे? जंहिं ईमान सां, थोरो तवजो कजो, साहबी ॿुधंदा न, साहबी छा चइबो आहे? जंहिं ईमान सां कलमे पढ़ण खां पोइ मुस्तफ़ा साईं जी हिकिड़ो सेकंड साईं जन जी उनखे ज़ियारत नसीब थी रूबरू, या साईं जन जी महफ़िल नसीब थी, इहो साहबी आहे। अब साहबी छा चइबो? कलमे पढ़ण खां पोइ हिकिड़ो सेकंड बि इमाम अंबिया जे चेहरे अनवर जी ज़ियारत नसीब थियसि, या इमाम अंबिया साईं जन जी महफ़िल कचहरी नसीब थियसि, छो त पोइ खे अखियूं न हुजनि त उनखे महफ़िल नसीब थींदी, इनखे चइबो आहे साहबी। अब इनखे चइबो आहे साहबी, इमाम अंबिया जा साहबी। उन्हनि जो तादाद आहे 1,24,000, कमो बेश किताबनि में इहो तादाद अचे थो, जिन इमाम अंबिया खे कलमे पढ़ण खां पोइ साईं जन जी ज़ियारत कई ऐं उन्हनि खे साईं जन जी महफ़िल बि नसीब थी। 1,24,000। थोरो तवजो, बुज़ुर्गनि लिखियो आहे त सभई इमाम अंबिया जा मुरीद साईं जन जो अखलाक ॾिसंदे ॾिसंदे सभई जेके दुश्मन पहिरियों साईं जन जी कुर्बत बेइज़त थींदे थींदे सभिनी कलमो पढ़ियो, माना त सभु इमाम अंबिया जा मुरीद थिया। इन्हनि 1,24,000 साहबा मां हिकिड़ो अहिड़ो शख़्स आहे जेको इमाम अंबिया जो मुरीद सां गॾु मुराद आहे, माना अलाह खां घुरी वरितो, उहो हज़रत उमर साईं जंहिंखे इमाम अंबिया। इहा तव्हां साईं थोरो तवजो, मां अॼु तव्हांजे कोटरालूअ में वेठो आहियां,
अब थोड़ो कोटला थाणो आहे पुलिस जो थाणो है न पुलिस जे थाणे ते SHO साहब आहे अॻ में त तव्हांजे ज़िले जो SSP साहब उहो तव्हांजे ज़िलनि ते मुख़्तलिफ़ थाणनि ते SHO मुक़ररु कंदो जेकॾहिं SP साहब जे दिलि में आहे त मुंहिंजे इलाइक़े में अमन रहे अमन हुजे बाक़ी जंहिंजो हिसो हुजे उन जी ॻाल्हि मां नथो कयां चोरनि ऐं धाड़ेरनि सां जंहिंजो हिसो हुजे उन जी जंहिंजे दिलि में इहो हुजे त मां जंहिं इलाइक़े ते SSP थी आयो आहियां हिते मुंहिंजे इलाइक़े में मुंहिंजे हद में अमन हुजे पोइ उहो ओड़नि सूबेदारनि जी चूंड कंदो जेके धाड़ेरनि खे इतलाह न ॾियनि धाड़ेरनि जा चोरनि जा यार न हुजनि पोइ उहे रखंदो पुट हे थाणो तुंहिंजे हवालो थो कयां ख़्यालु कजांइ जेकॾहिं हितां को बि ॾोह थियो त तोखो भराईंदो ख़्यालु कजांइ SHO खे SP चूंड कई SHO जी वरी SHO साहब चवंदो त मां पाण वटि सिपाही कहिड़ा रखां जेके बुखो अॻ में धाड़ेरनि खे फोन ते इतलाह त न ॾियनि त साहब जो अचेव त तव्हां ते चढ़ाई करे उहो अहिड़ा सिपाही रखंदो जेके कंहिं सां बि ॿिए सां वफ़ादारी न करनि SHO साहब सां वफ़ादारी करनि इहा SHO साहब जी ज़हन आहे ऐं हू SSP साहब जो ज़हन आहे जंहिं SHO मुक़ररु कयो हिकिड़ो आहे तुंहिंजो ई असांजो ज़हन ॿियो आहे इमामुल अंबिया साईं जो ज़हन इमामुल अंबिया इन्हनि सभिनी मके वारनि मां चूंडे वञी हिननि ते हथु रखियो त इन्हनि ॿिनि मां हिकिड़ो मुस्लमान इहा हबीबनि करीमनि जी चूंड आहे जेको हज़रत उमर साईं खे नथो मञे या हज़रत उमर साईं जे लाइ ख़िलाफ़ ॻाल्हाए थो इहो हक़ीक़त में इमामुल अंबिया जे सोच ते इमामुल अंबिया जे घुर ते हमलो थो करे छो त साईं जन सोचे चयो त इहो ई इस्लाम खे ताक़त जे लाइ मुफ़ीद माण्हू रहंदो उन इमामुल अंबिया अलाह को घुरी वरितो अलाह को त मुस्तफ़ा घुरी वरितो पर अॼु को मलंग ऐं मवाली चए त इहो रसूलुल्लाह जो सही ताबेदार न हो रसूल अलाह खे चयो त ॿिनि जा नाला खणी अलाह से ॿिन्ही मां हिक जी चूंड कई रसूल जे दुआ खे क़बूल करे हे इमामुल अंबिया जे सोच ते हमलो थो करे जेको हज़रत उमर साईं जे ख़िलाफ़ थो वञे मां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला शल मरण खां उन्हनि खे सोच अता फरमाए पर मां ईअं ॻाल्हाईंदो वेंदुसि त घणो टाइम थी वेंदो असांजे मोहतरम बिरादरी मोहतरम हज़रत शेख साहब अल्लाह ताला संदन उमिरि इज़त में बरकत फरमाए हिन रोड ते हिन नंढिड़ो मदरसो अल्लाह खां दुआ थो कयां त अल्लाह ताला इहो नंढड़े खे अल्लाह ताला वॾो बणाए अल्लाह ताला हिन में इख़लास सां अॻिते वधण जी तौफ़ीक़ अता फरमाए इंशाअल्लाह मदरसे में जेके दोस्त अहबाब ख़र्च करनि था कुझु ॼन वठनि था हक़ीक़त इहो मदरसे में थोरो न आहे इहो मदरसे जो थोरो न आहे इहा अलाह जी घुरा जो अलाह उन्हनि को कमु थो ॾिए कंहिंजा माण्हूअ जा पैसा रिछ कुतनि जे बछनि ते कंहिं माण्हूअ जा पैसा क्रिकेट रांदि ते कंहिं माण्हूअ जा पैसा टूर्नामेंट बालजीअ ते कंहिं माण्हूअ जा पैसा मुख़्तलिफ़ राग रूपनि ते वञनि पर उहो माण्हू ख़ुशकिस्मत ऐं भागनि वारो आहे जंहिंजा पैसा क़ुरान मजीद जे बचड़नि पढ़ंदड़नि ते इस्तेमालु अचो त मां अञा तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां थोरो तवजो अब ॾींहुं राति में घणा कलाक घणा मां सवलियूं ॻाल्हियूं थो कयां तव्हांखे जी जल्दी सम्झ में 24 कलाक हाणे मां उस्ताद साईं तव्हां वटि साईं घणा शागिर्द आहिनि 50 मुसाफ़िर हलो हलो इहे जेके 50 मुसाफ़िर रहनि था हिते इन्हनि जे लाइ कहिड़ी शइ जी ज़रूरत न हूंदी इहे बि पंहिंजे अबे अमा जा त गुलाब जा गुल अखियुनि जा ठार हूंदा जिन अबे अमा कढी करे ॾिना आहिनि ख़बर न आहे त सियारो हुननि जो कीअं गुज़रियो रलीअ में गुज़रियो सवड़ में गुज़रियो इन्हनि जी आॾो मानी जेकी आई उहा कहिड़े नमूने सां आई इहो 50 ॿारनि खे संभालणु इहा का मामूली ॻाल्हि आहे न मामूली न आहे हलो अचो त मां तव्हांखे इहे तालिब ॿुधायां त तालिब छा आहे मां उस्ताद खां गॾु तव्हां सां बि पुछंदुमि उस्ताद सुबुह जो तव्हां सवेर तालिबनि खे केॾी महिल उथारींदा आहियो 4 बजे तव्हां असां 4 बजे में गोगरा पिया हणंदा आहियूं पखी त वणनि ते आवाज़ कंदा अलाह खे चवंदा आहिनि त रब तो राति जो घणो हिसो असां ते आराम ऐं सुकून जो गुज़ारियो रब हाणे सुबुह थियण वारो हाणे वरी तोखे असांजी भारत थी वरी असां निकिरंदासीं इहे पखी त पिया आवाज़ कंदा आहिनि वणनि ते उस्ताद कारी निसारा मसाब जा छोकिरा नंढड़ा तालिब इहे 4 बजे उथंदा थधड़ो पाणी हूंदो वेंदा होॾो साफ़ सुथरा थी करे अचे मस्जिद में चवंदासीं चलो ज़िक्र कंदा आहिनि या क़ुर पाक खोले वेंदा क़ुर पाक खोलींदा हाणे जंहिंजो 4 बजे खोली क़ुर पाक ते नज़र पवंदी नमाज़ काए बजे आहे 6 बजे 4 को 2 कलाक इहे थिया हाणे थोरो तवजो कजो माना 2 कलाक इन्हनि बचड़नि क़ुर सां नज़र पई उन्हनि जी नज़र क़ुर ते आहे झूठनि बि अथा पढ़नि बि अथा हा न क़ुर खे ॾिसनि बि अथा पढ़नि बि अथा हलो नमाज़ खां पोइ साईं छा कंदा आहियो 8 बजे नाश्तो 8 बजे नमाज़ खां पोइ वरी शुरू थी वेंदा तालिब
वरी नमाज को पोइ शुरू थी वेंदा, वरी 8 बजे नाश्तो कंदा, वरी 2 कलाक वरी इहो क़ुरान सां मोह, 4 कलाक थी विया। ओड़े घणा 24 कलाक, 4 कलाक क़ुरान जे मुंहं सां हलो, वरी नाश्ते में 1 कलाक खनि लॻंदो, तंहिंखां पोइ वरी मोकल केॾी महिल कंदव? 11:30 11:30। इहो विच में घणो थियो? 9:30 खां 9:30, 10:30, 11:30, 3 कलाक ॿिया। 4 कलाक ऐं 3 कलाक घणा थिया? 7 कलाक। हाणे 11 बजे 11:30 बजे पोइ वरी थोरो आराम बि कंदा, सुकून कंदा, वरी केॾी महिल उथारींदव? 1:30 बजे। वरी 1:30 बजे। 1:30 बजे खां पोइ 2 बजे नमाज। 2 बजे नमाज खां पोइ वरी पढ़ंदा केसि ताईं? असर ताईं। असर नमाज। असर नमाज काएं बजे आहे? असर नमाज आहे साईं 5 बजे। तकरीबन 4:30 खां पोइ 5 हलो, माना घणा कलाक? इहे 5:30 5 कलाक, 7 कलाक हो ऐं 3 कलाक हे, घणा थिया? 10 कलाक। हलो पोइ असर खां पोइ वरी रांदि कंदा, पोइ रांदि बांदि कंदा, वरी खिलंदा घुमंदा, हलो घुमंदा फिरंदा, पोइ वरी सांझे जी नमाज़ थींदी, वरी सांझे खां पोइ वरी पढ़ाई थी, वरी पढ़ाई शुरू थींदी 1.5 कलाक, माना 10 कलाक हो, 1.5 कलाक ॿियो 11.5 कलाक, वरी सही जा पोइ इशा खां पोइ 2 कलाक वरी पढ़ाई थी, वरी कलाक पोइ थींदी 11:30, 12:30, 13 कलाक। 24 कलाकनि मां 13 कलाक जंहिंजे अखियुनि जे आॾो क़ुर पाक हुजे, दुनिया में इन खां वधीक ॿियो बुज़ुर्ग कहिड़ो आहे? सुभान अल्लाह। ॿियो बुज़ुर्ग नमाज़ में 5 मिंट 10 मिंट असां तिलावत कंदासीं, अदा को अधु सिपारो को सिपारो, 2-3 मिंट 15 20 अधु कलाक, हे 13 कलाक ॾींहं राति में 13 कलाक जंहिंजे आॾो क़ुर पाक हुजे, पोइ जेकॾहिं इन्हनि ते ख़र्चु कजे त दिलि ठरंदी की न ठरंदी? हलो ॿी ॻाल्हि साईं जन फरमायो त ज़मीन ते जेसि ताईं क़ुर पाक हूंदो तेसि ताईं क़यामत न ईंदी। हदीस शरीफ़ जो मफ़हूम ॿुधाए, जेसि ताईं ज़मीन ते क़ुर पाक हूंदो तेसि ताईं क़यामत न ईंदी। पोइ उहो क़ुर पाक हिननि ॿिनि पाठनि जे विच में हुजे तॾहिं बि क़यामत न ईंदी, पर उहो क़ुर पाक जेकॾहिं तव्हांजे ॻोठ जे कंहिं तालिब जे सीने में हुजे तॾहिं बि क़यामत न ईंदी जेसि ताईं इहो तालिब ज़मीन ते ज़िंदा। मां अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला तव्हां असांखे इहे ॻाल्हियूं सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। बुज़ुर्गान दीन फरमाईंदा आहिनि त कॾहिं कॾहिं माण्हू ईअं तंग थींदा आहिनि, हाणे छोरा तालिब सफ़ाई नथा कयो, ईअं नथा कयो, उन्हनि खे दड़कारींदा आहिनि। तुंहिंजो पुट जो कॾहिं कोपनि जो सेठ भञी विझे उनखे गोली हणंदव, उनखे छा कंदव? ॿीहर चवंदुसि पुट ईअं न कजांइ, वरी प्यार ॾेई करे वरी बि भाकुर पाड़े तालिब खे कहिड़ो ॾोह कयो जो उन्हनि ते तव्हांजी कावड़ी न कई। हे छोरा पिया तालिब अलाए किथां न, ईअं न चइजो, मता ख़ुदा नाराज़। मां अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला शला इन्हनि बचड़नि सां प्यार करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन्हनि ते ख़र्च उन्हनि जो थींदो जेके अल्लाह चाहे, ॻाल्हि सम्झो था, इन्हनि ते ख़र्च उन्हनि माण्हुनि जो थींदो जेके अल्लाह चाहे, ऐं अल्लाह अहिड़ा दुनिया में पैदा कया जेके लेखो न कंदा आहिनि तालिबनि सां। मां अल्लाह को दुआ थो कयां त अल्लाह ताला सभिनी जे बचड़नि खे क़ुर पाक जी तालीम सां नवाज़े। अल्लाह ताला तव्हां ई असांखे अल्लाह ताला मदरसनि ऐं मस्जिदनि सां अल्लाह ताला तव्हां ई असांखे प्यार नसीब फरमाए। अदा ही अलाह छा आहे मुंहिंजो अल्लाह ताला तव्हां ई असांखे मस्जिदनि ऐं मदरसनि प्यार नसीब फरमाए। ऐं अल्लाह जे रसूल फरमाए त जॾहिं ॿानो फौत थो थी वञे, जेॾी महिल माण्हू मरे उन माण्हूअ सां अल्लाह जे तरफ़ खां 2 फ़रिश्ता गॾु हूंदा आहिनि। पोइ सिंधी माण्हू चवंदा आहिनि त उहे हिकिड़ो सॼे कोले ते हिकिड़ो खॿे कोले ते, जंहिंखे चवंदा आहियूं किरामन कातिबी, लिखंदा आहिनि, उथणु बीहणु घुमणु फिरणु सुम्हणु ॻाल्हाइणु जो कुझु उहो लिखंदा आहिनि। तव्हां त मथां इहा हुजत क़ाइमु थींदी आख़िरत में, इहो लिखत जे अलाह जे आॾो पेश थींदी। मथां माण्हू सुभाणे चए त मां इहो कमु कयो ई न आहे, अलाह जे फरमाए फलाणी तारीख़ को लिखियो पिया त कयो कयो, इहो लिखिजे थो। पोइ ईअं हदीस में ईंदो आहे जॾहिं उहो माण्हू फौत थो थी वञे, पोइ अल्लाह ताला जे आॾो फ़रिश्ता अर्ज़ था कनि त रब जंहिंजे ड्यूटीअ में हुयासीं उहो वियो, हाणे असां काॾे वञूं? अल्लाह जे फरमाए थो बसि तव्हां क़यामत त इन जे ड्यूटीअ में, सही त मरी वियो, फरमाए त इन जूं ॻाल्हियूं ॻोल्हियो, नेकियूं ॻोल्हियो। पोइ ईअं बि ईंदो आहे हदीस में त 3 कम इन जा ॻोल्हियो अहिड़ा, पोइ चङो कमु कई सदको जारी, कंहिं जाइ ते पाणी जी किलत हुई, मिठो पाणी कोन हो, ऐं माण्हुनि जी सहूलियत जे लाइ मिठे पाणी जो इंतज़ाम कई, इनखे सदको जारी चइबो आहे। जेसि ताईं माण्हू इन मां फ़ाइदो वठंदा तेसि ताईं थोरे हंधा घर ॻरी वञनि न, तॾहिं उनजे अमालनामे में नेकियूं पई लिखियूं, उहो जेके मार्कूं चवंदा हुआ मार्कूं पई लिखियूं ॼण त पाण थो करे सदको जारी। ॿियो इल्म जो इंतफ़ो बि, इल्म जंहिंमें ॿिए खे नफ़ो मिले। उस्ताद सां ख़बर न आहे अलाए किथे पढ़ी आया, है न, केतिरा शागिर्द कहिड़े उस्ताद वटि पढ़िया, वरी उस्ताद सां पाण वटि शागिर्द केतिरा पढ़ाई,
वरी उस्ताद जा शागिर्द जेके कामयाब थी विया वरी उन्हनि हिक हिक कथी वञी पढ़ायो इहो सिलसिलो जेसि ताईं हलंदो तोड़े उन पहिरें उस्ताद जा कबर में हदा ॻरी वेंदा पर उनजे आमाल नामे में उनजे दफ़्तर में नेकियूं लिखियूं त ॼण पाण थो करे पाण टियों साईं जन फरमायो त औलाद जी तरबियत चङी कई मोए खां पोइ औलाद पंहिंजे अबे अम्मा जे लाइ अलाह खे थी चवे रब रहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा रब्बा मुंहिंजे अबे अम्मा ते ईअं रहम करजे नंढड़े लाइ कुझु रहम कयो हलंदे हलंदे जेकॾहिं ॿारड़ो नंढड़ो ॿारड़ो खीच सां वरतियूं पियो खीच मां छॾायो किनीअ नालीअ में वञी किरियो किनीअ नालीअ में किरियो त पोइ मथां वरी ॿिया भितर ॾेई छॾींदो छेड़ा ॾेई छॾींदो छेड़नि में तिरकी वञी किरियो मुंहुं बि भरिजी वियुसि लटा बि भरिजी वियुसि वरी हिनखे साफ़ सुथरो करे वरी सीने सां मिलाए करे पिया चुमियूं ॾींदा इहो पंहिंजे औलाद सां कयो था त तालिबनि सां कयो मां अलाह कंदो आहे तो मुराद अलाह ताला सभिनी खे सम्झ था फरमाए मरण खां अॻु मरण खां पोइ मरण महल को फ़ाइदो कोन्हे क़ुर पाक में अलाह से फरमायो त जेॾी महिल मरण वारी ॻाल्हि साम्हूं ईंदसि जेॾी महिल ॾिसंदो त वाक़ई सच में मरां थो तॾहिं तो क़ुर पाक में अलाह से फरमाए तेॾी महिल दाह कंदो चवंदो त रब लौला आख़रतनी इला अजलिन क़रीब फअसद्दक़ वअकुम मिन सालिहीन रब मूंखे थोरी मोहलत ॾे हाणे मार न रब मार न मां ॾाढो नेक सालियो थी वेंदुसि पर क़ुर तो फरमाए वला युअख़िर अल्लाहु नफ़्सन इज़ा जाअ अजलहा हाणे इन तुंहिंजे वाय वेला मां कुझु न थींदो हाणे तोखे हलणो पवंदो तूं जहिड़ा अमल कई उनजो रिज़ल्ट हुते थींदो मां अलाह कंदो आहे तो अलाह ताला मरण खां अॻु सम्झा था फरमाए माण्हू वरी इहे चवंदा आहिनि त शायदि मोए खां पोइ उस्ताद निसार अहमद जेकॾहिं अचे ख़त्मो ॾिनो दुआ घुरी त शायदि बाबो क़बर में छुटी वेंदो ईअं न जे चङो हूंदो त पोइ त माशाअल्लाह इहो बि फ़ाइदो थींदो पर हिते जेकॾहिं कंहिंजी ॿार बि न छॾी हा साईं हिते कंहिंजी ॿार बि न छॾी कुकड़ बि कंहिंजा न छॾी हेॾे शेरा बि चोरी कई पोइ उस्ताद निसार वरी एॾा दुआऊं घुरे कोई फ़ाइदो न थींदो भाई जुदारी ॻाल्हि आहे उस्ताद खे अलाह सां खाराईंदो पोइ तव्हां ख़त्मो ॾींदो पोइ 7 ॾींदा अलाए 5 ॾींदा उहो तव्हांखे ख़बर हा साईं उहो ख़त्मा जेतिरा ॾींदो उहो उस्ताद जो भाॻु हाणे देसी मुर्गी बि उस्ताद खाईंदो मखण बि उस्ताद खाईंदो हलवो बि उस्ताद खाईंदो शयूं बि उस्ताद खाईंदो बाक़ी अॿे सां हिसाब किताब थींदो जंहिं हिते सॼी दुनिया में तंग कई सभिनी खे मूंखे उस्ताद जे दुआ सां छुटी न छुटे तंहिंजे करे मरण खां अॻु पाण तॾहिं रिवायत में ईंदो आहे त जंहिं पंहिंजे हयात